बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम की शुरुआत था कयूं लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि सां। हू चवनी तूं चओ वातां वराए, अगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की। वाह साईं वाह। लतीफ़ साईं ते प्रोग्राम त घणा ई थी चुका आहिनि, टीवियुनि ते, रेडियो ते या हूअं आम महफ़िलनि में, पर टी आख़िरी जेका आहे सा असां किथे कंहिं प्रोग्राम में न ॿुधी आहे लतीफ़ साईं जी। ऐं इहा टी आख़िरी फ़क़ीर मोहम्मद तगियल जतोई खे यादि आहे, जेका अॼु उन खां असां अर्ज़ु कंदासीं त असांखे लतीफ़ साईं जी टी आख़िरी ॿुधाए। त बाबा साईं, लतीफ़ साईं जी टी आख़िरी जेका आहे असां तव्हांखे यादि आहे अञा ताईं? जी हा। या तव्हां किथां ॿुधी हुई या कंहिं रिसाले में ॾिठी हुई? रिसाले में लिखियलु हुई। अच्छा, उहो रिसालो तव्हां कंहिंजो लिखियलु हुयो? उहो लिखियलु हो मोहन लाल वाणी जो। अच्छा, उन खां पोइ हाणे जेके रिसाला आहिनि, जेके हिन वक़्तु जेके मार्केटुनि में आहिनि, शाह वाणी जो आहे या नबी बख़्श डॉक्टर जो आहे, हा, इन्हनि में उहा टी आख़िरी आहे? न, मूं कान ॾिठी आहे। इहे ॿ टे रिसाला मूं पढ़िया आहिनि, पर उन्हनि में कान आहे। इहो केतिरो वक़्तु थींदो जो तव्हां इहो रिसालो ॾिठो ऐं उहा टी आख़िरी तव्हां यादि कई? इनखे वक़्तु 40 साल खनि थींदा। तमामु वॾो अरसो आहे ऐं उहा तव्हांखे अञा ताईं उहा बाक़ाइदा यादि बि आहे? जी हा। चङो, पोइ बिस्मिल्लाह ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलफ़ऊं अलख मन में कहो कापड़ियनि, हर्फ़ धारा हेकड़े ॿियूं की न बुझनि, फ़र्ज़ फ़ना फ़िल्लाह जो आइन इबादतुनि, कुल हुवल्लाहु अहद मझां पिरत पढ़नि, सआदत सजन गुर खे गॾिया कापड़ी। हे बर्तन नाहि जो खिदाता न खणनि, न गिलो बंद न गोदड़ियूं न धागाई धड़कियनि, चकर चमड़ा चेल ते बहुगुण कीन बधन, तर्क दुनिया वाजिब इहा आदत आरिफनि, सुभान अल्लाह। ओ ॿियूं ॾेई बन गुर खे गॾिया कापड़ी, तेयूं तो शो तवण जो धुरियान न धारीन, ॾुखिया सुखिया ॾींहड़ा घट अंदर घारीन, तवक्कल कयाऊं तुरहो बीवाई न वारीन, कुल हुवर रहमानो आमना बिही उते अख्तियारीन, पिरत चनी पारीन गुर खे गॾिया कापड़ी, सेऊं साबित संदरो तन जोगियड़नि जड़ियो, हर्फ़ सुञाणा हेकड़ो मझां पिरत पढ़ियो, ला मक़सूद फिदारैन इल्लाहु इन घट में घाट ढड़ियो, लाहूतियन लतीफ़ चवे अंदर अल्फ़ अड़ियो, ओ जन मन में मुहब मढ़ियो से गुर खे गॾिया कापड़ी, जी मूं जोगियड़नि जी जान हारी सूझ, तां अकुल उत ओछो थियो हलिया मथे हुए, अल हुब्बु लिल्लाह वल बग़्दु लिल्लाह ख़ासिय सदन खूए, ओ वञी रूबरूए गुर खे गॾिया कापड़ी, हे हॉल पिराइयो तन आदेसन अहवाल, नाहे कयाऊं नफ़्स खे मझां ज़ुहद ज़वाल, लन तनालुल बिर्र हता तुनफ़िकू मिम्मा तुहिब्बून, पाण कयाऊं पमाल, लधाऊं लतीफ़ चवे जानब जो जमाल,
नंगा थया निहाल गुर खे गॾिया का पढ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़शियत ख़ौफ़ में कयऊं कीने खे कतलाम डिॼियो ड्राव अल्लाह जे को झोकल नकाम आई उन जे बाब में आयत ही इनाम इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन इएं परवर जा पैगाम ख़तरा लाहे ख़ाम गुर खे गॾिया का पढ़ी वाह साईं ज़ालम हूं दर्द जो था दिल में दुखाइन आणियो आग इश्क जी था चकमक चोटाइन जीव पंहिंजो जोश में पल पल पचाइन अल इश्क नारुल्लाह इज़ा वक़अ था मातम मचाइन वो खतरा सब खाइन गुर खे गॾिया का पढ़ी ज़ालम ज़िक्र ज़ात जो वेर न विसारीन सनासी सुबहान खे सदाई सारीन तस्बीह जी तरार सी मुलहद खे मारीन जज़ाअहुम इन दरबहुम जन्नात अदनिन परचमी पारीन सुभान अल्लाह साहिब संभारीन गुर खे गॾिया का पढ़ी वाह साईं वाह रे अमराज़े रूह में मथे रब रज़ा मनाऊं मोहब्बत से कादर जे कज़ा हमेशा से हिक थिया तन ना गन नाहे निज़ा रद अल्लाह अनहुम वरदु अनहु जोगियन इएं जज़ा ॾेई साह खे सज़ा गुर खे गॾिया का पढ़ी सुभान ज़ेम ज़ाहिद ज़ुहद में पुख्ता थिया पची कढी छॾियाऊं कल्ब मां कोझी ॻाल्हि कची बीठा इबादत में माझी मर्द मची वमा ख़ल्क़तुल जिन्ने वल इंसे इला लियअबुदून सुनो सुध सची हुकन साण अची गुर खे गॾिया का पढ़ी सीनऊं सहजम सेझते सामीन सुमन नेड़े निंड न उनखे ख़ुशीअ ख़वाब न कनि जान बि संदी जीअ में विरूं वैरागिन अनौम उख़्तिल मौत इएं माम रखनि मन अहिड़नि उञाणनि गुर खे गॾिया का पढ़ी वाह साईं शीनऊं शरीयत जा ताबियो थिया तमाम तन खे तरीक़त जो मन में मचो दाम हलिया हकीकत सामुहा मारिफत मकाम इन्नल्लज़ीन आमनु व अमिलु सालिहात सुणी आयो तन आराम जन्नत पीताऊं जाम गुर खे गॾिया का पढ़ी हम सब्र सिखिया धुरियाई धुणी उबटा इने ॻाल्हि ते हज़न मंझाणी इनमा युवफ़ा साबिरून अजरहुम सराहा थिया सुणी भले ई बि तभुणी गुर खे गॾिया का पढ़ी वाधां ज़िलालत खां पाणा विया परे मंझ मुराक़बे महू थिया कामिल कल्ब करे फलहुम अजुरुन गैरु ममनून सामिन सच सरे धणीअ सां दिल धरे गुर खे गॾिया का पढ़ी तोयऊं तालिबन खे कोजो पह पियो पहिरीं पुछनि पाण में ॿियूं बन ॾियो फर्ज़ फना फिल्लाह जो उन्हई आइन थियो तलब अल्लाह कुल फरीदतुन नागन इएं लिहो सुञाणी सिहो गुर खे गॾिया का पढ़ी ज़ोयम ज़ाहिर ज़ुमकसी पंजई कन पूरा हलन वाट समाव में गाड़े गल ॻोढ़ा सनासी सैयद चवे हू पूरब में पूरा वल्लाहुल वाहिदुल क़हार सामीअ मंसूरा
सुभान वो अल्लाह थी चाकन सी चूरा गुर खे गलिया का पड़ी ऐं नव आरफन जी आहे ॻाल्हि अजीब पाणई घाइन घोट खे पाणई तन तबीब वठन वाट विच थरी कयो नित नजीब अल ईमान बैनल खौफ वलर रिजाए हलन हित हबीब वो थिया कादर खे करीब गुर खे गलिया का पड़ी गैनम गुरबत जिंदड़ो सदा सनासियन रिजियो ड्राव अल्लाह जे पूरब मंझ पचन रोयूं रुखसत राम जी बियूं कीन बुझन इन अल्लाह हुवा रज़ाक़ सामी सॾ सुझन वो जोगी जुंग जलन गुर खे गलिया का पड़ी सुभान अल्लाह फेऊं फिक्र फेराक में आदे से आहीन सगा सहेलियूं गबरियूं था जोगी जलाइन इन्नल्लज़ीन फतवल मुमिनीन सनासे साहीन वो संगत संवारीन गुर खे गलिया का पड़ी काफम किराबत कोड़म खां छिनी छॾियाऊं काफम किरा फे आखिया न हाँ बाबा काफ में हींअर काफम किराबत कोड़म खां छिनी छॾियाऊं लाहूत ऐं जिबरूत जा उहञ आदाऊं मलकूत ऐं नासूत में घड़ी घारियाऊं फयो बसर कल यौम हदीद इहें उताऊं सागर सारियाऊं गुर खे गलिया का पड़ी काफम करे कुर्निशियूं ॿधी उभा बाहूं उभे अलग सामूं थे रतुरनाऊं सनासी सैयद चवे अज मिलियूं मुदाऊं वला सौफ युतीक रब्बुक फतरदा चिटो चयाऊं ओ लाइक लधाऊं गुर खे गलिया का पड़ी अल्लाह 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 लाम से लाहूत में सदा सैर करीन इल्म हिल्म जाओ तहीं अचियो पहपूरीन लडियो ला मकान में इशरत सी ओरीन वल्लाहु अला कुल्ल शैइन कदीर चपन खे चोरीन मणिया सोरीन गुर खे गलिया का पड़ी मीमो मिलण हक जो असली आदेशन जोगियड़ा जहान में अहिड़ी चाल चलन लाहूती लतीफ़ चवे मझां बहलन इन अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन खुशियां ख़वाब न कन विरद वैरागन गुर खे गलिया का पड़ी नूना नाने हलिया सामी सभेई उकंड में आदेशन जे बेकतन वेई सनासी सिकण में औते अरतोई ला ततहर कदरतन इला बिइज़्निल्लाह विसरन बीबाई रावल रिझाए गुर खे गलिया का पड़ी वाम वर्क विसाल जो बेरागे वारीन वाम वर्क विसाल जो वेरागी वारीन वरियुन वा विसाल जो उकड़ में आहीन सनासी सैयद चवे लोक न लखाइन वल्लाहु गालिबुन अला अमरिही पर चनी पारीन लाहूती लडीन गुर खे गलिया का पड़ी हरफ हिसाब जो पसंद थियो परे वञी वहदानियत में हलन पेर भरे बुझ अंदर जूं ॻाल्हियूं कैसी कीन करे ला यफूतो वला यमूतो सामिन कीन सरे वो कड़ो मंझ कड़े गुर खे गलिया का पड़ी लाए मऊं लॾे हलिया जोगीअ मां जाइन वठन वाट विच थरी कंहिंखे कीन चवनि मन जा महरा मढ़ियूं से भव कयो भाइन
वल कदर खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला इन्हन ओञाणन सामियड़ा सिकन गुर खे गॾिया का पड़ी अलफम आदेशन खे सदा सूर चढ़न अंदर तन आदेशन जा मुहब्बत मच बरन उल्फत अजीजी नाहे का नकी जंग हलन अल्लाह लतीफ़ुम बे इबादी आयत इएं पढ़न सनासी सहजन गुर खे गॾिया का पड़ी वाह साईं वाह सुभाणे ये यरकु मकान में हलन उबसराय सामी सफ़र हलिया नूराणे ॾेहाए ओहञा दाऊं अहिड़ा जनम जनाहे ड्राव फज़कुरूनी अज़कुरकुम सामियड़न साराए ओ जोगी बियड़ा जाए गुर खे गॾिया का पड़ी सुभान अल्लाह वाह साईं वाह बाबा साईं वाह वॾी ॻाल्हि आहे 90 साल जी उमिरि में बाबा साईं खे जेकॾहिं इहा ॻाल्हि यादि आहे हा उमिरि जे हिसाब सां 90 ईयर जे एतिरी याददाश्त बीहण ॾाढी मुश्किल हूंदी आहे असांजी उमिरि त एतिरी आहे बि कान ख़बर जेके ॻाल्हियूं अॻे यादि मूंखे हाणे विसरंदियूं थियूं विसरंदी थी इन उमिरि में एतिरी यादगिरी करणु ॾाढो सुठो बाबा साईं 90 साल हाणे पूरी थी विया आहिनि उमिरि 90 साल थिया आहिनि न हाँ 90 शुरू आहे रमज़ान शरीफ़ खां पोइ 90 साल शुरू थी वई वॾी ॻाल्हि आहे 90 साल ताईं जेकॾहिं 30 अखरी यादि रखणु लतीफ़ सरकार जी 30 अखरी यादि न आहे बाबे साईं खे पर ॿियो बि काफ़ी साईं जा काफ़ी साल मूंखे बैठा आहिनि बाबे खे यादि आहिनि बाबा ॿियो कुझु भला अलाह जे ॾिने मां ॿुधायो ऐं ॿियो बि सभु कुझु आहे गंज आहे जेको मौला जे गंज मां हुजे कुझु बेटाए साहब चयो त कयड़ी जा के चन घोरा घस हलिया वाह लड़ियो चढ़ियो चोटिएं करियो कोह किरन सुहन से सरदार सिंह से तोड़ा मतरजन लुत्फ़ साण लतीफ़ चवे लंघियो भर बोतन तन कहिड़ो गम गूंगन हो ते हिमाती जन जो सुभान अल्लाह या ससुई आबरी आहे अच्छा ऐं ॿियो कोई यादि अचे पोइ ॿुधाईंदुसि बाक़ी हाल फ़िलहाल त यादि कोन्हे सही